खिलण माना हा कुआर खां पुछण वेंदा आहिनि न कुआर खां जो मुड़ुस मरी वञे जंहिंखे तलाक ॾे उहा राम भट्ट करे त हा मूंखे क़बूल आहे बाक़ी कुआर आहे न जेका कुआर कुआर सम्झो था न कुआर कुआर कीअं सिंधीअ में सम्झायां डबो पेक कुआर खां जंहिंमहिल शायदि वकील पुछण वेंदा आहिनि न उन जूं टे ॻाल्हियूं हा आहिनि खिले रोए चुप करे टे दफ़ा ॻाल्हायो चुप कयूं वेठी आहे न राज़ी आहे कुरारी वरी कुआर जे भरिसां वेठी हूंदी हा या वरी कुरारी पाण चवंदी हा ए पौड़ी तो में सट साण इनका रूट मटन बाबा शरीयत जे दी माठ वेठी आ चुप कयूं वेठी आ माना गाल वणेस थी खिले थी माना खुश आ रोए थी माना मानस जो घर छड़े थी ये कई गालियों हो फरीद खां पुछो न खिलियो मां बस हे राज़ी ये चई न साईं वीचारो परे खां आयो आहे काॾे लतीफ़ो काॾे बचल पर अॼु बचल सावारनि थक ई लाहे छॾिया अल्लाह एॾे परते माण्हू न उठ ॿधा पिया बीठल माण्हू अल्लाह अल्लाह ये बल पाना इन्हें खबर ही नहीं तक हेडी खल कई अल्लाह मां ने फायदा अली के भी मारे वियो खास करे शादी का पो उन एसपी उन के भी घुरायो माखे भी घुराई अंबड़ी 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 करे ने जो वडे अंब जे घर चाड़ियो अंबड़ी मां अबड़ी थी चा तक खलकाई अल्लाह खैरियत खैरियत नमाज जी भी पाबंदी की नमाज न पढ़ने के करे अज़ाब था मान के जो नमाज पढ़ बांधो कोन्या होटल थी बांधो मोबाइल बतायो बकीर रखण के चाहिए आयो खट ठाए रखण जो से बे जुमे दे जे जो फलाने वडेरे जो कम वरी बे जुमे दे वियो चेन अज बे जो कम 4 जुमा बताए पंध क्या खट न ठाए ओचितो लाश खयूं पिया अचनि आचर जो ॾींहुं हवा कंहिंजो लाश आहे चई रखण के खट अची आहिनि उनजो चलायो सेठ हेठ लाए मुंह ॾिसी जे मला अॼु वांगुरु आहे अॼु त ठाहे नमाज नमाज वाता ॿियो वरी शैतान कहिड़ी पटी पड़ी आहे अब नमाज ते वेंदे दुकान बंदि कंदे गिराक मोटी वेंदा ताज पेट्रोल पंप ॾिठो अथव ॻाल्हायो चवंदा ताज आहे न ताज के आज़ान ईंदी आहे न बोर्ड लॻी ईंदा आहिनि वक़फ़ा भराए नमाज़ उन ॾींहुं मां राणीपुर बीठो 45,000 जो पठाण जो डीज़ल खपे जे न ॾींदासीं पहिरियों नमाज़ ताज ते 3 शयूं भलियूं अथव नमाज़ मस्जिद भली पेट्रोल भलो 3 शइ अञा भली ॿुधाए बाथरूम भलो बे पेट्रोल पंप ते वेंदे न कुर्सी ते हमरा वेठो बाथरूम मां निकल वी हटाडे केड़ा अंदर समोसा खाई आयो पान तू 100 रुपया दे कटो खाली करे नमाज नमाज बस यो सखाते रहमत बाकी 2 साल रहा इन्हनि ते वरी कमल 2 दफ़े इंशाल्लाह बयान कबो
मां सभिनि साथियुनि खे गुज़ारिश थो कयां त दुआ खां सवाइ न वञ अल्लाह जे वास्ते